गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज सखर जी शागिर्दनि तरफ़ां ट्रांसपोर्ट की बेहतर सहूलत न हुजण खिलाफ़ प्रिंसिपल ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो, जंहिं दौरान वॾे अघ में शागिर्द भी साणनि यकजहती जो इज़हार कंदे शरीक थी विया। धरणे दौरान कॉलेज के प्रिंसिपल तोड़े मुज़ाहिरीन विच में छिकताण पैदा थी वई। शागिर्दनि कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर रफ़ीक मेमन मथां संगीन किस्म जा इल्ज़ाम आणींदे चयो त प्रिंसिपल ॻाल्हियूं करे मसला हल करण बजाय खेन तशद्दुद जो निशानो बणायो, नाज़ेबा ॿोली इस्तेमाल कई, पुलिस मार्फत खेन हिरासा कयो वियो। असांजे लेक्चर हाउस में हिन टेम्परेचर हाई टेम्परेचर में असां बिना एसी जे लेक्चर्स वठंदा आहियूं था ऐं असांजी अटेंडेंस ते एतिरो इश्यूज़ सां गया वञण खां अलावा असांखे एसी त मेंटेन करे ॾिनो आहे। असांजे मथां प्रिंसिपल साहब लताड़े गुज़रियो आहे बाक़ाइदा। इवन असांजे लेक्चर हाउस में अची करे असांखे हिरासा कयो आहे, पुलिस खे घुराए करे असांखे हिरासा कयो वियो आहे। शागिर्दनि जो हिकु ई मुतालबो त प्रिंसिपल खे फौरी तौर हटायो वञे, छो जो नियाणियुनि सां ॾाढी ज़्यादती थी आहे। प्रिंसिपल नियाणियुनि सां बदतमीज़ी कई ऐं पुलिस खे घुराए करे हिननि खे हिरास कयो वियो आहे ऐं ॿी त हिननि खे का फैसिलिटीज़ नथी ॾिनी वई आहे। एक कोर्स स्टूडेंट को दिया गया तो इसमें इतने सारे स्टूडेंट कहाँ आएंगे, ये पता नहीं कितनी मुश्किल से यहाँ तक पहुँच गए। फिर उस इतनी गर्मी के मौसम में फिर जब यहाँ पे आए इन्होंने पीसफुल प्रोटेस्ट की। कलाकर ताईं जारी रहंदड़ धरणे जी इतला मिलण ते वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह जी हिदायतुनि ते संदसि फर्ज़ंद ज़ीरत शाह, DC सखर जावेद हुसैन, SSP सखर सिंगार मलिक कॉलेज पहुची ॿिन्ही धुरियुनि सां ॻाल्हियूं कयूं। मुज़ाहिरीन खे ख़ातिरी कराई त मामले मुतलिक़ जांच कमेटी तश्कील ॾिनी वई आहे। रिपोर्ट अचण बाद ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई थींदी। कंहिं बि शागिर्द खे इंतकामी कार्रवाई जो निशानो न बणायो वेंदो। मामले की जांच लाइ रजिस्ट्रार शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो जी सही सां प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ़ शेख, प्रोफेसर डॉक्टर आफ्ताब सुमरो, MS सखर डॉक्टर तस्लीम अख्तर खमीसानी ते मुश्तमिल कमेटी जोड़ी वई है, जंहिंखे 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट जमो कराइणी आहे। शागिर्दनि कॉलेज इंतज़ामिया विच में पैदा थियल छिकताण सॼो ॾींहुं जारी रही। ॻाल्हियुनि बाद धरणो ख़त्म कयो वियो। समूरे मामले मुतलिक़ कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर रफ़ीक मेमन पंहिंजे मौक़ुफ़ में चयो त हुन उस्ताद ऐं वालिद हुजण जे नाते शागिर्दनि खे क्लास अटेंड करण जी सख़्ती सां हिदायत कई। त मेल स्टूडेंट्स उन्हनि छोकिरियुनि खे क्लास में वञण खां रोकनि पिया। मां जॾहिं हिते पहुतुसि त मां उनखे चयो त पहिरियां तव्हां क्लास अटेंड कयो, क्लास में वञो, क्लास पूरो थिए 10:30 बजे तव्हांजो लेक्चर पूरो थींदो, पोइ तव्हांजो जेको मसइलो आहे उहो त हल थी वियो आहे। छोकिरियूं क्लास में वयूं पर कुछ बॉयज़ उन्हनि खे ज़बरदस्ती उतां वापसि कढनि पिया त तव्हां क्लास अटेंड न कयो, स्ट्राइक जारी रखो। कमेटी पंहिंजी रिपोर्ट 3 ॾींहंनि अंदरि फाइल कंदी। ज़िम्मेवार केरु आहे, प्रिंसिपल आहे या वरी शागिर्द या शागिर्द, इहो रिपोर्ट अचण खां पोइ ई पतो पवंदो।